नाज़रीन, हैदराबाद में वधीक 13 माण्हुनि जी कोरोना टेस्ट रिपोर्ट पॉजिटिव अची वई आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अब्दुल रसूल चांडियो। जी अब्दुल रसूल, छा अपडेट्स आहिनि? जी हाँ, बिल्कुल। सिंध हुकूमत सां जुड़ियल SOP ते अमल न थियण खां पोइ हैदराबाद शहर ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में कोरोना वायरस जे मरीज़नि में इंतिहाई इज़ाफ़ो थी रहियो आहे। जॾहिं त 2 ॾींहं पहिरियां गवर्नमेंट कोस्तार अस्पताल में तक़रीबन 200 खां वधीक जेके फ़ोरियत आहिनि, रेड़ो हलाईंदड़, मच्छी खपाईंदड़, मुख़्तलिफ़ जेके बाज़ारुनि में कमु कंदड़ फ़ोरियत आहिनि, उनजी कोरोना वायरस टेस्ट कई वई, जंहिंमां हिन वक़्तु 13 ॼणनि जी जेका टेस्ट आहे उहा पॉज़िटिव आई आहे। इन हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे गवर्नमेंट अस्पताल कोस्तार जे MS डॉक्टर सुरेश कुमार सां। डॉक्टर सुरेश कुमार 13 ॼणनि जी रिपोर्ट मुस्बत अचण जी तस्दीक कई आहे। जॾहिं त हुनजो चवणु आहे त हुननि हालात खे आगाह कयो आहे। जॾहिं सिहत खाते जूं टीमुनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में वञी तक़रीबन 10 ॼणा जेके आहिनि उन्हनि खे हिन वक़्तु घरनि अंदरि ई कयो वियो आहे। बाक़ी 3 ॼणा जेके आहिनि उन्हनि जी बि ॻोल्हा जारी आहे। मजमूई तौर ते हैदराबाद शहर भरपासे वारनि इलाइक़नि में हिन वक़्तु 2000 खां वधीक कोरोना वायरस जा जेके केस आहिनि उहे ज़ाहिर थिया आहिनि, जॾहिं त 300 खां वधीक पॉज़िटिव केस आहिनि। तक़रीबन हींअर वक़्तु 75 खां वधीक जेके मरीज़ आहिनि मुख़्तलिफ़ इलाइक़नि में या मुख़्तलिफ़ जेके करंटीना सेंटर आहिनि उन में ज़ेरे इलाज आहिनि। अब्दुल रसूल, तव्हांजी महिरबानी।